बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिनजे मुंह में मिस्री किंजो वाद गुलाब उहे माण्हू लाजवाब लुत्फ़ जिनजे लफ़्ज़नि में ऐं उन्हनि ख़ूबसूरत लफ़्ज़नि वारे साईं अब्दुल मजीद महजो साहब खे तव्हांजे साम्हूं माइक ते अचण जी ऐं तव्हां सां पंहिंजा ख़ूबसूरत वीचार वंडण जी दावत ॾींदुसि। तमाम सभी दोस्तन जा तमाम बजा कदम भरे आयो असांजा मोहसिन मोहतरम जनाब डॉक्टर प्यारो खान फुलफोटो साहब सरपरस्त थियल ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान असांजो मानवारो साईं मोहतरम चेयरमैन एडवोकेट हिदायतबख्श मिश्रो साहब असांजा महिमान जंहिंमें असांजो प्यारो सरदार चीफ सरदार हाकिम खान मोहानी साहब मुंहिंजो मामू सभिनी जो मामू हिकिड़ो वफ़ा जो पेकर प्यार भरो इंसान मामा फैज़ मोहम्मद बाजारी साहब जेके कल्चरल विंग सूबा जा सदर आहिनि तमाम तंज़ीम जा दोस्तो असांजूं माना वारियूं भेनरूं तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा साईं असल में तक़रीर जो सिलसिलो ज़रूरु शुरू थींदो ऐं सभई दोस्त ॻाल्हाईंदा असांजा महिमान ख़ासि अचण वारा आहिनि। असल में जेका असांजी मां तंज़ीम जे मुतालिक़ तव्हां सां थोरा गुज़ारिश ज़रूरु कंदुमि त असांजी तंज़ीम ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान हिकिड़ी ख़ालिस ऐं प्योर इंसानी हक़नि जी तंज़ीम आहे जेका बिना ज़ात पात बिना रंगो नसल बिना फ़िरके वारियत बिना मज़हब सभिनी सां गॾु खणी हले थी। उन में कहिड़े बि फ़िके जा दोस्त हुजनि LAPF जा दोस्त बि असांजा सिपाही साहब जा दोस्त बि असांजा जमियत उलमा इस्लाम ग्रुप जा दोस्त बि असांजा जंहिं बि मज़हब सां तालुक़ रखनि था मुस्लमान बि असांजा गैर मुस्लिम बि असांजा ईसाई बि असांजा त इन हर सियासतदान असांजा कहिड़ी बि हुन जो पार्टी सां वास्तो हुजे उहे सभु साईं असांजा आहिनि ऐं असांजी तंज़ीम हमेशह जिते बि इंसाननि सां का बेवाजबी थिए थी या उन्हनि खे का तकलीफ़ पहुचे थी त उनजे लाइ असांजो हिकिड़ो वर्कर हिकिड़ो उहिदेदार उते पुॼी करे कोशिशि करे थो त असां उन्हनि जी हर मुमकिन मदद कयूं। उन में असांजियूं 4 विंगूं कमु कनि थियूं जंहिंमें असांजी कल्चरल विंग पंहिंजा फ़र्ज़ निभाए पई ऐं असांजो मदर विंग ऐं असांजी लायर विंग ऐं असांजी लेडीज़ विंग इहे 4 विंगुनि ते असांजी तंज़ीम कमु करे पई जंहिंमें असांजी लेडीज़ विंग माशाअल्लाह तमामु तंज़ीमुनि ॿियनि सां मुश्तरक आहे ऐं हू डेली जे बुनियाद ते हिकु न ॿिए ॾींहुं लाज़मी पंहिंजो जेको असांजो तंज़ीमी पेज आहे उन ते वेही करे उन्हनि खे उन्हनि ॿारगुड़नि सां उन्हनि ॾुखायल इंसाननि सां मुखातिब थींदियूं आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजे तंज़ीम जो मंशूर ऐं पंहिंजे तंज़ीम जे मुतालिक़ हाल अहवाल ॾींदियूं आहिनि ऐं उन्हनि खे अवेयरनेस पैदा करण जी कोशिशि कंदियूं आहिनि। जस्ट लाइयूं उन में असांजूं लायर में असांजूं भेनरूं कढी आहियूं लाड़काणे खां जेके असां जा लायर जा फ्री ऑफ लीगल एड जेका असां ॾींदा आहियूं ग़रीबनि खे उन में उन्हनि तमामु मुस्तहक आहिनि ऐं हुन में इलाही सारा केसिस जेके असांजी मोहतरमा एडवोकेट सलमा भुट्टो साहिबा ऐं असांजी प्यारी भेण अख्तियार बेगम साहिबा ऐं असांजी मौजूदा हाणे तव्हांजे अॻियां पहिरियों सां पहुती आहे एडवोकेट समीना गाराई साहिबा ऐं असांजी मानवारी भेण आबदा मल्ला साहिबा पर मां जंहिंजा नाला खणा हक़ीक़त में असांजूं भेनरूं तमामु मुस्तहक आहिनि ऐं हू को टाइम पास में न ॾिसंदियूं मर्दनि सां खाना वॼाइणा घणनि थी करे ऐं असांजी भेण परवीन तारिक साहिबा ऐं असांजी आपा ज़ुबैदा गांगरो साहिबा इहे सभु जेको आहे सो असांजी भेनरूं उन्हनि जे लाइ हर वक़्तु
हर वक्त जेको आहे सो उन्हनि जे लाइ जेको आहे सो मुतहरिक आहिनि ऐं असांजी मदर विंग जेका असांजी मदर विंग आहे उहा सभिनी जी मॉनिटरिंग कंदी आहे ऐं मदर विंग जे हर शइ खे ॾिसंदी आहे। सो असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त असां कोई भी त्योहार हुजे पाकिस्तान में हुजे ऐं कोई भी त्योहार असां कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे मुल्क जो असां मिस न कंदा आहियूं। भले हुन में कोई भी कल्चर डे हुजे, कोई भी असांजी 14 अगस्त हुजे ऐं कोई भी असांजो त्योहार भले ऐं पंहिंजो आज़ादी वारो ॾींहुं 14 अगस्त जो ज़िक्र करे जेको बि हुजे, कश्मीर डे हुजे, त बि असांजी तंज़ीम हर प्रोग्राम में हुन में हिसो वठंदी आहे। मुंहिंजा साईं जे असां अचूं था त असांजे कमकारनि ते त माशाअल्लाह मां तव्हांखे जीअं ॿुधायां त असांजी तंज़ीम खोड़ सारा पूरे पाकिस्तान में कम करे चुकी आहे। हीअ जेको सिलसिलो हलियो पंहिंजो कोविड जो, हिन में लॉकडाउन जी सिचुएशन हुई त हिन लॉकडाउन जे दौरान असांजो जेको बि दोस्त जंहिं ज़िले में रहे पियो, जे एरिए में हुयो, कंहिं तालके में कंहिं यूसी में हुयो, उन पंहिंजी मदद पाण कर उतो जा गरीब जेके मिस्कीन माण्हू हुया उन्हनि सां उन्होंने हर क़िस्म जो ताउन कियो। असां वटि जेका फिगर हुई त असां वटि 15,000 खां अॻो उन्हनि गरीबनि मिस्कीननि में जे घरनि ते वञी करे असांजे तंज़ीम जे दोस्तनि राशन पहुचायो ऐं उन्हनि खे जेको आहे सो जेको उन्हनि जी मदद थी सघी उन्हनि जेको आहे सो उन्हनि खे मदद कई। सो मुंहिंजा साईं हिकिड़ी अमली कम आहे असांजो जीअं तव्हांखे गुज़ारिश करे त असांजे लाइ सभु बराबरि। जीअं असां को गैर मुस्लिम अगरि मुस्लमान हुन गैर मुस्लिम सां नाजाइज़ी करे थो त यकीनन सम्झो त असां हुन गैर मुस्लिम जो पासो हूंदा आहियूं ऐं कॾहिं बि हुनजो पासो न थींदासीं जेको ग़लति हूंदो। तव्हां सभिनी जी दोस्तनि जी महिरबानी, जेके दोस्त अचनि पिया इनशाअल्लाह वक़्त में तव्हां सभु ॻाल्हाईंदा ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। जीअं दोस्त ईंदा वेंदा त सभई ख़िताब कंदा वेंदा। तव्हां सभिनी जी महिरबानी। पाकिस्तान जिंदाबाद, एशिया में तव्हां सभु दोस्त जिंदाबाद।